नौशरो फिरोज मावा की खबर ॾींदा ब्यूरो चीफ फैसल भट्ट की रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज भरिसां वगड़ बिरादरी ऐं मरी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार हिकु वधीक जानी गिड़काए वियो। वगड़ बिरादरी ऐं मरीअ जे ज़मीन जे पुराणे तकरार तां वगड़ बिरादरीअ जे 3125 मोटरसाइकिल ते सवार हथियार बंदन घोट खंडो मरी में यार मोहम्मद मरीअ जी औताक ते हमलो करे नौजवान सद्दाम पुट यार मोहम्मद मरीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जॾहिं त गोलियूं लॻण करे वाटियाड़ू अली हैदर जमाली ज़ख़्मी थी पई। इतला मिलण ते दरिया खान मरी पुलिस वाक़े वारी हंधि पहुची फोती सद्दाम मरीअ जो लाश ऐं ज़ख़्मी अली हैदर जमालीअ खे रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी आंदो। अस्पताल में डॉक्टर न हुजण ऐं बेगुनाह नौजवान जे क़त्ल करण ख़िलाफ़ फोतीअ जे वारसनि पारां बाईपास ते फोतीअ जो लाश रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। धरणे सबबि नवाब शाह ऐं नौशरो फिरोज़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियूं 2 कलाक ताईं बीहजी वयूं। फोतीअ जे वालिद यार मोहम्मद मरी चाचे अली गोहर मरी ॿुधायो त 3125 मोटरसाइकिल ते सवार वगड़ बिरादरी जे हथियार बंदन बिना जवाज़ औताक ते हमलो करे बेगुनाह नौजवान सद्दाम मरीअ खे बस्ते हणी क़त्ल करे फरार थी विया। जॾहिं त अली हैदर जमाली गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी अली हैदर जमालीअ खे इलाज लाइ नवाब शाह अस्पताल ॾिनो वियो। गाड़ी हलाइंदा मजदूरी करे पेट ताजू असांजो छा के जड़े मसला बेन जामो जो छा में ना जादी रोज़े